साफ़त जाति के साथी नौजवान साफ़ी काल जत जी सालगिरह तकरीब ईवान साफ़त में थी गुज़री, जंहिंमें केक कोन काटियो वियो। ईवान साफ़त जाति जी मुकमल टीम ऐं सिंध मीडिया सेंटर जे दोस्तनि ऐं मेंबरनि शिरकत कई। साफ़ी खाल जत खे सकाफ़त जे अजर जा तोहफ़ा पेश कया विया ऐं मुबारकबाद पेश कई वई ऐं संदसि वरी ॼमा लाइ मालिका अॻियां दुआ घुरी वई।